घोटकी पीपल्स पार्टी घोटकी जो मशहूर जियालो रहमतुल्लाह मलिक 56 सालन जी उम्र में लाडानो करे वियो। संदस जनाज़े नमाज़ में साबिक SSP जाम ज़फ़रुल्लाह खान धारीजो समेत हज़ारे माण्हू शिरकत कई। घोटकी जी मशहूर पीपल्स पार्टी जे जियालो रहमतुल्लाह मलिक जो 3 हफ़्ता अॻु कराची में को टक्कर लगण सबब मग़ज़ में शदीद क़िस्म जो धकल थियो, जंहिंखे फौरी तौर जिना अस्पताल कराची में दाख़िल करायो वियो ऐं 10 ॾींहंनि ताईं हू ज़ेर इलाज रहियो। संदसि हालत नीम बेहोशी वारी रही। बाद में जिना अस्पताल के अमले हुनखे ज़बरदस्ती डिस्चार्ज किया ऐं संदसि वारिस घोटकी खणी आया, जिते खेसि तालका अस्पताल घोटकी में दाख़िल किया वियो, पर उन तबियत बेहतर न थी सघी। बाद में खेसि हिरा मेडिकल सेंटर सखर में दाख़िल करायो वियो ऐं महांगे इलाज हुजण करे हिकु भेरो ॿीहर खेसि गम्स गंबट में दाख़िल कयो वियो, जिते कुझु ॾींहं हू ज़ेर इलाज रहियो, पर संदसि सिहत बेहतर न थी सघी। गुज़िर राति देर सां हू गम्स में गुज़ारे वियो। छंछरु ॾींहुं रहमो वाली पार्क में मरहूम रहमतुल्लाह मलिक जी जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें समें माण्हुनि शिरकत कई। जनाज़े नमाज़ में साबिक SSP जाम ज़फ़रुल्लाह खान धारीजो, पीपल्स पार्टी घोटकी सिटी जो सदर सैयद रिज़वान अली शाह, म्यूनसिपल कमेटी जो काउंसलर सैयद माजिद अली शाह, चौधरी मीशाम आरई, असदुल्ला लाखो, आदलपुर यूनियन काउंसिल जो वाइस चेयरमैन अब्दुल गफ़ार कलवड़े, PP ज़िले घोटकी जो डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, अब्दुल गनी लाखो, सगा घोटकी जो अगवान रऊफ़ पारस, दायो सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी एडिटर अयास लतीफ़ दायो, सीनियर साफ़ी ज़फ़र सिद्दीक़, मज़हर सिद्दीक़, रईस अली अकबर दायो, राना आबिद अली समेत वरी अंग में सियासी समाजी माण्हू शिरकत कई। जनाज़े नमाज़ अदा करण बाद मरहम खे सवें आले नखीन सां रहमो वाली जे अबाड़े कब्रिस्तान में दफ़नायो वियो। घोटकी जे सियासी ऐं समाजी हलकनि में रहमतुल्लाह मलिक जे विचोड़ती सोग जी लहर छायल आहे। वॾी अंग में माण्हू ताज़ियत करे रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी